Welcome to Time News Studios. Welcome to Time News Studio. You are watching HBN Bulletin. वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त जॾहिं इक़्तिदार मिलियो त मुल्क जो ॾिवालो निकिरण वारो हो। करंट अकाउंट खसारो $20 अरब हो। दोस्त मुल्कनि तरफ़ां मदद करण सबबि मुल्क ॾिवालपणे खां बची वियो। फैसलाबाद में वापारियुनि खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त खंड माफ़िया मिली भगत करे खंड जा हथरादू अघ वधाया। करंसी जी क़दर घटिजण करे महांगाई वधी वई, जंहिं ते हुकूमत खे घटि वधि ॻाल्हाए पियो। अॼु मुआशी सूरत-हाल बहितर थी रही आहे। वज़ीर आज़म चयो त सूबाई फंड्स मां शहर ठीक नथा थी सघनि। असराए थो मकानी निज़ामी मसइलनि जो हल आहे। मकानी इदारनि में सुधारा आणे रहिया आहियूं। हाणे मेयर जी चूंड सिधी रीत थींदी। धांधली के बावजूद गिलगित बल्तिस्तान में जाली को नहीं जिताया जा सका। अब ये धांधली करके भी नहीं जीत सकता। ये मेरी बात याद रखो। नवाज शरीफ के बयानिए ने तुम्हारी सियासत को दफन कर दिया है। नवाज शरीफ के बयानिए ने तुम्हें कहीं का नहीं छोड़ा। ये नवाज शरीफ का बयानिया ही था जिसकी वजह से फिक्स मैच के बावजूद तुम्हें मैंडेट नहीं मिला। तुम्हें सिर्फ वहां पर बेसाखियां मिली। ऐसी इबरतनाक शिकस्त, तौबा 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 तौबा। केॾो न ज़ुल्म आहे। यूनियन काउंसिल हलाइण जी सलाहियत न रखंदड़ शख़्स खे मुल्क जो वज़ीर आज़म बणाए पियो। गिलगित बल्तिस्तान में मैच फिक्सिंग बावजूद सिलेक्टर्स के मैंडेट पदरां बेसाखियूं मिलियूं। अहिड़ी ज़िलत खां बहितर हो त घर वेही रहा। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो मानसेरा में जलसे के खिताब। मरियम नवाज़ चयो त गिलगित में नवाज शरीफ जे बयानीअ सबबि सिलेक्टर जी सियासत दफ़न थी वई। सिलेक्टर खां कुझु पुछा कयो त चवंदो आहे त मां ऐं इदारा हिकु पेज ते आहियूं। मरियम नवाज़ इमरान खान जो नालो वठण बदिरां चयो त अवाम मुल्क खे ॾिनो छा आहे जो गिलगित बल्तिस्तान जो अवाम अवा खे वोट ॾिए हा। नून लीग जे जलसे खे एहसन इक़बाल ऐं ॿियनि अॻवाननि बि खिताब कयो। हाणे इहो वक़्तु बि ॾिसणो हो त चोर करार ॾिनल माण्हू असांखे दड़कारी रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ मरियम नवाज़ जे बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो त अवां खे 2018 में पाकिस्तान जी अवाम ऐं हाणे गिलगित बल्तिस्तान जी अवाम रद्द करे छॾियो आहे। अवाम जी हैसियत कहिड़ी आहे जो चओ था त चूंड नतीजा तस्लीम नथा करियूं। वफ़ाक़ी वज़ीर चयो त शबर ज़ैदी बाबति मौलाना फज़लुर रहमान जो बयान नामुनासिब आहे। अहिड़ो बयान ॾियणु कंहिंखे बि नथो सूहे। शबर ज़ैदी तरफ़ां तरदीद अचण बाद फज़लुर रहमान खे माज़रत करणु घुरिजे हा। नवाज शरीफ साहब ने और मरियम साहबा ने फौज के खिलाफ बयानियां दे के इमरान खान की खिदमत की है। सिर्फ अक्ल की बात है। अक्ल एक दीवार के सामने है कि घड़ी नजर आ रही है, एक दीवार के पीछे देखने की सलाहियत है। मैंने अपनी सियासी जिंदगी में इतना शफाफ इलेक्शन जो गिलगित बल्तिस्तान में हुआ है वो होते हुए नहीं देखा। 2-2 वोटों पे और 1-1 वोटों पे उम्मीदवार जीते हैं, जो इस बात का सबूत है कि जमहूरियत जीती है। हजूर मौलाना फजलुर रहमान साहब, पाकिस्तान की और अपोजिशन की बेहतरी इसी में है कि इमरान खान समेत सब लोगों से बात की जाए। अदारों से टकरा कर उन्होंने अपनी सियासत को दफन किया, कोई खिदमत नहीं की। पीपल्स पार्टी बेहतर खेली है। आसिफ जरदारी ने ताश छाती के साथ लगा के खेले हैं। वो बर्कले, हार्वर्ड और एसेक और सैसेक से उसने सारी उस्तादियां पढ़ी हुई हैं। नवाज शरीफ ऐं मरियम नवाज़ इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हाए इमरान खान जी मदद कई। गिलगित इलेक्शन में जमहूरियत जी सोभ थी आहे। नून लीग ऐं पीपल्स पार्टी में सम्झ हुजे हा त इलेक्शन खां अॻु इतिहाद करे वठनि हा। रेलवे बारे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जी प्रेस कॉन्फ्रेंस। शेख रशीद चयो त मूं पंहिंजी ज़िंदगी में गिलगित जहिड़ी साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन नाहे ॾिठी। मरियम नवाज़ ऐं नवाज शरीफ इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा रहिया। अवाम संदन बयानियो रद्द करे छॾियो। आसिफ ज़रदारी सुठी प्लानिंग कई। शेख रशीद चयो त कराची सर्कुलर रेलवे सुभाणे खां शुरू करे रहिया आहियूं। पिपरी खां सिटी स्टेशन ताईं ट्रेन हलंदी। असां 8 महीननि में ट्रैक्स ठाहे छॾिया आहिनि। हाणे अंडरपास ठाहिण सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। हर पासे मशीन गन्स लॻल नज़र अचनि पियूं। छा मदीने जी रियासत अहिड़ी हूंदी आहे? सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस काज़ी फायस ईसा जा खैबर पख्तूनख्वा में मकानी चूंडू न थियण खिलाफ दाख़िल दरख्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स।
जस्टिस काज़ी फाइज़ ईसा पुछाणो कयो त 14 महीना गुज़रण बावजूद मकानी चूंडूं छो न करायूं वयूं आहिनि। अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान इलेक्शन कमीशन ऐं एडवोकेट जनरल खे नोटिस जारी। सुप्रीम कोर्ट हिदायत कई आहे त आइन ते अमल दरामद न कयो वियो त सूबाई हुकूमत ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। आवाम जे हक़नि जी भञकड़ी थियण न ॾिनी वेंदी। ही अल्ताफ़ जो क़त्ल इंतहाई दर्दनाक ऐं बेरहमाना आहे। उनखे अल्ताफ़ खे उते रस्ते में रोकियो अथनि, पोइ उनखे ॿधो अथनि ऐं ॿधी पोइ उनखे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे, शहीद कयो वियो आहे। पहिरीं त असां सॼी सिंध जे आवाम खे पंहिंजे कारकुन खे अपील कई आहे त सुभाणे पुरअमन हड़ताल कई वञे। अॼु टंडो हलाए सॼो बंदि थी वियो आहे। एसटीपी जो मरकज़ी अगवान अल्ताफ़ जसकानी क़त्ल। टंडोला यार भरसां कातलाणे हमले में ज़ख़्मी थियण बाद अल्ताफ़ जसकानी सिविल अस्पताल हैदराबाद में दम ॾिनो। एसटीपी वाक़े ते सुभाणे सिंध में हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो। सिविल अस्पताल हैदराबाद में टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मक्सी वाक़े खे टारगेट किलिंग करार ॾिनो ऐं चयो त अल्ताफ़ जसकानी खे अगवा करण बाद खेसि गोलियूं हयूं वयूं। हमलो सोचियल सम्झियल साज़िश आहे, लसानी तंज़ीम मुलविस थी सघे थी। अल्ताफ़ जसकानी जे क़त्ल ख़िलाफ़ सोग में टंडोला यार शहर बंदि। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करण जो मुतालबो। कोडीची वेझो गुज़िरियल ॾींहुं वीगो गाॾी खे बाहि लॻण सबबि सड़ी फौत ॼाणायल एएसआई बिलावल वसाण जे क़त्ल जो ख़दशो साहिब। पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर खूबचंद इंकिशाफ़ कयो आहे त बिलावल वसाण जूं ॼंघूं ऐं ॿाहूं कचियल आहिनि। मथे मां मिजालो बि निकितल हो। लॻे थो त खेसि बेदर्दी सां क़त्ल करे ॿाहिरि ई साड़ियो वियो आहे। पोस्टमार्टम बाद जुज़ात डीएनए लाइ लफ़्ज़ जामशुरो माणिया विया। शक जे बुनियाद ते कानूनदान सैयद मोहब शाह लकियारी जे पुटु सकलेन शाह ऐं संदसि ॿियो पुटु हसनैन शाह गिरफ़्तार। एसएसपी खैरपुर अमूर सऊद मगफ़ी चयो आहे त शक आहे त एएसआई खे क़त्ल कयो वियो। पोस्टमार्टम में डीएनए रिपोर्ट्स अचण बाद वधीक हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। एएसआई बिलावल वसाण जो मण कोडीची वेझो ॻोठ नवाब वसाण में मिटी मां हवाले कयो वियो। कराची जी मकामी अदालत नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं कैबिनेट रिटायर्ड सफदर ख़िलाफ़ मज़ार क़ाइद बेहरुमती केस ख़ारिज करण जो हुकुम ॾेई छॾियो। जुडिशल मैजिस्ट्रेट पुलिस पारां केस बी क्लास करण वारे रिपोर्ट ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधायो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त शाहिदनि मां वाज़े थी वियो आहे त केस खे वधीक लाइण वक़्तु विञाइणो हूंदो। अदालती फ़ैसिले में इहो बि ॼाणायो वियो आहे त मज़ार क़ाइद जी सिक्योरिटी इंचार्ज ऐं तिलावत कंदड़ कारी शमसीन जे बयान मूजिबि हुन मञिताह नाहे ॾिठी, रुॻो वोट खे इज़त ॾियो जा नारा ॿुधा। बिलावल भुट्टो ज़रदारी जी हयाती खे ख़तरो आहे, वधीक रिस्क नथा खणी सघूं। सिंध हाई कोर्ट पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे मुकमल सिक्योरिटी फ़राहम करण जो हुकुम ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो खे ज़ाती मुहाफ़िज़ रखण ऐं कारनि शीशनि वारी गाॾी इस्तेमालु करण जी बि इजाज़त। बिलावल जे वकील अदालत खे ॿुधायो त पीपी चेयरमैन ऐं संदसि रिहाइशगाह ते संगीन नौइयत जा सिक्योरिटी ख़दशा आहिनि। जस्टिस के आख़ा रिमार्क्स ॾिना त रिपोर्ट्स मां लॻी रहियो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जी हयाती खे ख़तरो आहे। अहिड़ी सूरत हाल में वधीक देर बर्दाश्त नथी करे सघिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी 2016 में सिक्योरिटी फ़राहम करण जी दरख़्वास्त ॾिनी हुई। सिक्योरिटी फ़राहम करण बाबति वफ़ाक़ी हुकूमत अञा ताईं पॉलिसी पेश नाहे करे सघी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अब्दुल गनी मजीद जी पार्क लेन रेफरेंसिस में हिकु ॾींहुं हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। ॿुधणी दौरान आसिफ ज़रदारी जो वकील फारूक एच नाइक पेश न थियो। संदसि मुआविन वकील पारां ॿुधणी मुलतवी करण जी इस्तदा।
एहतसाब अदालत वकीलनि खे सुभाणे हासिल यकीनी बणाइण जो हुकुम ॾींदे रिमांस न आहिनि त शाहिदनि जो बयान रिकॉर्ड करण वारो अमल न रोकियो वञे। गैर मामूली हालतूं आहिनि। ख़बर नाहे त ईंदड़ 2-3 महीननि में इंसानियत सां छा थींदो। हुकूमत ते एतमाद करणो पवंदो। क़ौमी इदारे जे फ़ैसिले ते अदालत सवाल न थी उथारे सघे। शादी हॉल्स ते पाबंदी ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जा रिमार्क्स। अदालत शादी हॉल्स में तक़रीबन ते पाबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्त मोकिलाए छॾी। मीरपुर माथेरो वेझो पुलिस एहलकार जी 10 वरहनि जी न्याणी मुबैना तौर अगवा। एहलकार अली नवाज़ खोखर इल्ज़ाम हणियो आहे त कार सवार माण्हू धीउ साजिदा खे घर ॿाहिरां अगवा करे विया। वाक़े में अबड़ा बिरादरी जा माण्हू मुलविस आहिनि। नोटिस वठी न्याणी खे फौरी तौर ते बासियाब कराए वञे। कड़ोलग ॻोठ अली बख्श भुरगड़ी वटि ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल खे टक्कर। 40 वरनि जी औरत मणीबाई ऐं 2 वरनि जो ॿुआड़ो रमेश कोहली थले ते फौत। हिकु ॼणो ज़ख़्मी। संजोरो पुलिस ट्रैक्टर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। कराची सर्कुलर रेलवे जो इफ़्तिताह सुभाणे थींदो। रेलवे स्टेशन जा अञा प्लेटफॉर्म ई न थी सघिया। वज़ीर मेंशन खां औरंगी टाउन ताईं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी क्रॉसिंग ऐं फ्लाईओवर न ठहण सबबि हादसनि जो ख़दशो। यारी स्टेशन ते बि का बि सहूलियत मौजूदु नाहे। नसीराबाद में ओढाणा बिरादरी जी 2 धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो। जवाबदारनि पीरसन दुकानदार नसुल्ला ओढाणो खे सुरटा हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। कंदकोट वेझो चाकराबाद पारे इलाइक़े में भनपार ऐं मोहम्मदाणी जे 2 धुरनि विच में झेड़ो। हिकु ॼणो अताउल्ला मोहम्मदाणी गोलियुनि जो खाज बणिजी वियो। सिंध में रोलू कुतनि जो आज़ार बदस्तूर बरक़रार। अॼु वधीक 12 ॼणा ॾाढ़जी ज़ख़्मी। मचियारी भरपासे में रोलू कुतनि 6 ॼणनि खे ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। सकरन में 5 ॼणनि खे कुतनि ॾाढ़ियो। मदहजी में नींगरी समेत वधीक 2 ॼणा ॾाढ़जी ज़ख़्मी। यूसी अमरोड जे सेक्रेटरी ख़िलाफ़ केस दाख़िल। बारडा में बि नौजवान खे कुते ॾाढ़े विधो। कश्मीर में वहशत जो निशानो बणियल नीगरी अलीशा जो कराची जी अस्पताल में कामयाब ऑपरेशन। NICA जे डायरेक्टर डॉक्टर रज़ा चयो आहे त नीगरी जा 2 ऑपरेशन थिया आहिनि। संदसि हालत बहितर आहे। वाक़े में गिरफ़्तार जवाबदार खैरुल्ला बख्शी खे कंदकोट जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो पियो। दादू में नारी सभा चनो सां लॻल वारे केस में गिरफ़्तार जवाबदार मौलवी जवाद चनो 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। कुछ ॾींहं अॻु मामले जो जरगे दौरान जवाबदार नारी सां शादी लाइ बि राज़िको ज़ाहिर कयो हो। जाती में इज्तिमाही ज़्यादती जो निशानो बणियल आयशा तैमूर जी हालत न सुधरी। मुतासिर नारी झूपड़ी में पियल खेसि बेहोशी जा दौरा पवंदा रहनि था। नवाबशाह जी दहशतगर्दी टोड़ अदालत भेण निमरा रिंद खे मुबैना ज़्यादती बाद साड़े क़त्ल करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार संदसि भाउ इफ्तिखार रिंद खे 14 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस दावा कई आहे त जवाबदार भेण खे क़त्ल करण जो एतराफ़ कंदे चयो हो त उन भेण खे लॻल जो निशानो पढ़ायो। वालिदैन खे शिकायत करण जे डप खां भेण खे क़त्ल कयो। लाड़कानी जी चांदका अस्पताल जी OPD में शराब पीअण वारी वीडियो वायरल। वीडियो में ॾिसी सघिजे थो त OPD में शराब जूं बोतलूं ऐं बर्फ़ टेबल ते पियल आहे। ज़रियनि दावा कई आहे त वीडियो में नज़र ईंदड़ माण्हू अस्पताल जे अमले में शामिल आहिनि। पाराचनार के इलाके त्योहार में शादी तकरीब दौरान कच्चे घर की छत रही पट पैजी वही। हादसे में औरतुनि ऐं ॿारनि सूधो 8 ॼणा अजल जो शिकार। 20 खां वधीक ज़ख़्मी। कुछ माण्हू दबियल हुजण के ख़दशे सबब रेस्क्यू ऑपरेशन जारी। इंग्लैंड क्रिकेट बोर्ड पाकिस्तान के दौरे की तस्दीक करे छॾी। इंग्लिश टीम ईंदड़ साल T20 वर्ल्ड कप खां पाकिस्तान के मुख़्तसर दौरे ते पहुचंदी। 2 टीमूं 14 ऐं 15 अक्टूबर ते कराची में T20 मैचेस खेॾंदियूं। मुख़्तसर सीरीज़ रात 2 टीमूं T20 वर्ल्ड कप लाइ 16 अक्टूबर ते भारत रवानो थींदियूं।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 4 न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं, बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।